कराची ज़िले क्यामाड़ी में हब बाईपास भरिसां ॻोठ मोहम्मद मुराद में मुर्शिद अस्पताल तरफ़ां केटीएन जे तावन सां ऐं सिंध रेंजर्स जे तावन सां फ्री मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें ॻोठाणनि वॾी तादाद में शिरकत कई, जंहिंमें औरतूं ऐं ॿारनि बि शिरकत कई। मेडिकल कैंप में माहिर डॉक्टरनि चेकअप करे मुफ़्त दवायूं ॾिनियूं। मेरे पास तकरीबन 150 से ऊपर के पेशेंट थे, स्किन के, फीवर के और जिनको मोशन वगैरह, तो वो भी काफ़ी सारे पेशेंट थे और हमारा कैंप बहुत अच्छा चला है। मुर्शिद की तरफ से रेंजर हेडक्वार्टर यहाँ पे आज हमारा कैंप लगा था। असां कैंप लगाई है रईस गोठ में, छतारा में, रेंजर्स चौकी में। मुर्शिद ऐं केटीएन जे तावन खां तमामु मतिलबु हर क़िस्म जा हिते मरीज़ आया आहिनि। स्केबीज़, फीवर, मोशन, हर क़िस्म जा हिते मरीज़ आहिनि। अलाह तइदाद मरीज़ आहिनि ऐं ओवरऑल असां हिननि खे हर क़िस्म जी मेडिसन मुहैया कई आहे। उनखां अलावा असां हिते हेपाटाइटिस बी, सी, शुगर वग़ैरह हर चीज़ जी टेस्ट कई आहे। जंहिं मरीज़ जो को पॉजिटिव आयो आहे PCR वग़ैरह, उनजो असां मुर्शिद में घुराए उनजो फ्री में उन्हनि खे मेडिसन वग़ैरह मुहैया कंदासीं। उन्हनि खां अलावा जेके बि सर्जरी जा पेशेंट असां हिते ॾिठा आहिनि, उन्हनि खे मुर्शिद अस्पताल घुराए करे उन्हनि जी सर्जरी वग़ैरह बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट कंदासीं इंशाअल्लाह। जज़ाकल्लाह। ऐं रेंजर्स के तावन सां हिते कैंप लगाया आहियूं। ही इलाइक़ो आहे सोना चेक पोस्ट आहे ऐं हिते असां इलाही पेशेंट्स के, मरीज़नि के ॾिठा आहियूं और ही इलाही सुठो इक़दाम आहे हिन टियनि इदारनि जे तरफ़ां कि ही असांजे ग़रीब जेतिरा बि मरीज़ आहिनि हुनजे लाइ असां सर्विसिस प्रोवाइड कया आहियूं, उनखे दवायूं ॾिना आहियूं और हुनखे असां रेफ़र कया आहियूं पंहिंजे हॉस्पिटल में। ईदर हुननि खे ज़रूरत आहे एडमिशन जी, दाख़िले जी, तो हुते असां ही सभु कमु करायूं। बुखार जा हुआ, खंघ वारा हुआ, सीज़नल हुआ, स्किन एलर्जी वारा हुआ। कैमरामैन अनवर सुमरो सां गॾु मुनीर सुमरो, KTN न्यूज़, हब बाईपास, कराची।